मीरपुर खास में अदालत का मत भरे कतल जो मुख्य किरदार डीआईजी जावेद जिस्काणी मुअतल। सिंध सरकार एसएसपी मीरपुर खास ऐं सिंधड़ी जे सीआई टीम के भी मुअतल करे छॾियो। सूबाई घर वज़ीर जासन लंजार जो चवण आहे त सिंध सरकार के कानून जी हुकुमरानी ते यकीन आहे। कानून जी हुकुमरानी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। उमरकोट वाक़े में कतल थियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जे वारसनि डीआईजी एसएसपी एसएचओ के वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। संदन चवण आहे त शाहनवाज़ कुंभार जी आईडी हैक करे वज़ाहत जो मौक़ो ई न ॾिनो वियो। इस्लाम जी पैरवी कंदड़ शख़्स कॾहिं बि मज़हब जी तौहीन नथो करे सघे। डीआईजी एसएसपी ऐं एसएचओ खे जांच में शामिल कयो वञे। इंसानी हक़नि ऐं सिविल सोसाइटी जी तंज़ीमुनि ऐं वकील डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जे कतल जी अदालती जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। समूरनि पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराई वञे जिन ते हिरासत में कतल जो इल्ज़ाम आहे। अहिड़नि पुलिस ऑफिसरनि खे वीज़ा ऐं स्कॉलरशिप न ॾिनी वञे जेके अदालत खां मथां कतल में मुलविस आहिनि ऐं इंसानी हक़नि जो एहतराम नथा कनि। तहरीक इंसाफ जो लाहौर में जलसो थी रहियो आहे। जलसे जी शर्त तहत केपी जो वज़ीर अली अमीन गंडापुर इस्लामाबाद जी तकरीर ते माफ़ी वठंदो। शहर खां ॿाहिरि ईंदड़ टोला मामूल जी ज़िंदगी में रंडक न विझंदा। जलसे दौरान रियासत ऐं इदारनि ख़िलाफ़ नारनि ऐं बयाननि ते पाबंदी हूंदी। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट वासिफ़ कयूं। राजा राशिद अज़ीमी आमिर महमूद कयानी खे बि गिरफ़्तार करण जो हुकुम। तहरीक इंसाफ अॻवान तनवीर भट्ट इश्तिहारी करार। मुल्क समेत समूरी दुनिया में अमन जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ ज़रदारी जो चवण आहे त सभिनी खे अमन भाईचारे ऐं वक़ार जे कच्छ खे हथी ॾियण जी ज़रूरत आहे। दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जोग्राफियाई सियासी टकरार खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तकरार सबबि आलमी अमन ख़तरे में आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवण आहे त हुकूमत ऐं अवाम जंग तोड़े तकरारनि खां पाक पुरअमन दुनिया खे हथी ॾियण लाइ आलमी बिरादरी सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। इख़्तिलाफ़ ख़तमु करणु अमन लाइ गॾियल हिकमत अमली अख़्तियार करण जी ज़रूरत आहे। हैदराबाद पुलिस हथां अॻूणो सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल दाहिरी 3 मुलाज़िमनि समेत गिरफ़्तार। लतीफ़ाबाद ए सेक्शन थाणे ते इस्माइल दाहिरी 3 मुलाज़िमनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। केस दाख़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड ऐं ट्रेन हादसनि जे नतीजे में 6 ॼणा फौत। मेहरापुर रेलवे स्टेशन ते 3 ॼणा कराची एक्सप्रेस मां किरी हयाती ॾिना वेठा। कंडियारी में नादरा ऑफिस वेझो ट्रालर ऐं मोटरसाइकिल सवारनि में टकर। 2 नौजवान फौत। नौशेरो फिरोज वेझो दोंग बिरादरी में झेड़ो 1 ॼणो क़तल। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। धुरिन में छिकतान। डहरकी वेझो क़तल थियल भरचूंडी पीर मियां अनीसुर रहमान जो कातिल संदसि पुटु निकितो। मक़तूल जे भाउ मियां शफ़ीर रहमान परियाते मक़तूल जे पुटु मियां अब्दुल रहमान ख़िलाफ़ वालिद जे क़तल जो केस दाख़िल। धुरिन में छिकतान। रखण भरिसां मुबैना मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो। मारिजी वियल हथियारबंद जी सुञाणप न थी सघी। ऐं शिकारपुर में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवण आहे त नौजवान इक़बाल उर्फ़ बाबूशर खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।